तालीम हासिल कई आहे पंहिंजी दुनिया यूनिवर्सिटी मां दुनिया मां पढ़ियो आहियां। छो जो जेके शयूं तव्हांखे ज़िंदगी ऐं दुनिया सेखारे थी उहे जेको आहे सो सबक़ तव्हांखे किताबनि में न मिलंदा, जेके ज़िंदगी सेखारींदी आहे। सो दुनिया यूनिवर्सिटी मां पढ़ियो आहियां। उन खां अलावा थोरी घणी तालीम इंडस स्कूल में सर नज़ीर मल्हाह वटां हासिल कई हुई, कंडियारो में ई। कंडियारो छो छॾियो? कंडियारो खे छॾिणो ई हुयो, छो जो मां ॿुधाए चुको आहियां, मां पैदा थियो हुउसि पीरनि मखदूमनि ठगनि शाहनि कूड़नि वटि, जेके माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि, जेके कूड़ हणंदा आहिनि। असां में का करामत कोन्हे का यार। मां मखदूम पीर शाहनि जे ख़ानदान सां तालुक़ु रखां थो, मूंखे ख़बर आहे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि, पाण में वेही खिलंदा आहिनि। का करामत कोन हूंदी अथनि, रुॻो खिलंदा आहिनि कि हिनखे जेको आहे सो बुखार थियो आहे, वरी आयो आहे कि मूंखे जिन आहे, मूंखे भुत आहे। मतिलबु मासूम माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि, मुरीदनि जो रतु चूसींदा आहिनि। ऐं नंढा नंढा छोरा जेके नंढा नंढा छोकिरा, मुंहिंजा कज़न्स, मुंहिंजा मासात, मतिलबु 80 साल 70 साल जे बुज़ुर्गनि पीरसननि खे पंहिंजे पेरनि खां विहारींदा आहिनि, 7 सालनि जा छोरा। त मूंखे इहा जहालत पसंदि न हुई पीरी मुरीदी वारी, त हिन जे करे कंडियारो बि छॾियो त फैमिली बि छॾी। मूंखे फ़ख़ुरु आहे हिन फ़ैसिले ते। कराची कीअं आयुसि? कराची असांजे सिंध जी दिलि आहे कराची, सो अचणु खपे। ऐं आऊं बि आयुसि हलियो, मूंखे पसंदि हुई कराची, सिंध जी दिलि कराची, त पोइ आयुसि हलियो। जीअं अचिबो आहे ईअं ई आयुसि यार। ज़िंदगी मां सिख्या वरिती आहे इहा ई कि कंहिं ते हू न रहो, कंहिं ते जेको आहे सो कंहिंजो एतबार न कयो, कंहिंजो आसरो न कयो कि हे मुंहिंजी हेल्प कंदो त मां अॻिते वधी सघां थो। पंहिंजी महिनत कयो, छो जो दुनिया में हिते बीठे जो आहे हर को किरे जो केरु कोन्हे। मुंहिंजो पेज बंदि थी वियो त मां उन शइ मां बि काफ़ी सिखियो आहियां, ऐं सॼी ज़िंदगी मां बि मूं इहो एक्सपीरियंस कयो आहे कि पंहिंजी महिनत कयो, अॻिते वधो, जेको आहे सो कंहिंजो आसरो न कयो, छो जो हिते बीठे जो आहे हर को किरे जो केरु कोन्हे। इहा ई ॻाल्हि आहे। सिंधी अवाम लाइ छा चवंदुसि? असांजो सिंधी अवाम प्यार मुहबत वारो अवाम आहे, ऐं असां सिंधी प्यार वारा आहियूं। असीं प्यार करण वारा माण्हू, सो असीं प्यार करण वारा माण्हू आहियूं। मुंहिंजी पंहिंजे सिंधी अवाम सां बेहद मुहबत आहे। सो बसि इहो ई चवंदुसि कि मुहबत आहे अवाम सां। टिकटॉकर इहो ज़बरदस्त सवाल आहे। टिकटॉकर ॾाढो थोरो घटि वञनि, मां इहो ई चवंदुसि। अगरि पार्ट 3 मखदूम जनेजानी इंटरव्यू जो पार्ट 3 ॾिसण लाइ हाणे फेसबुक ते मौजूदु अब्दुल क़दीर जे नाले हिन अकाउंट खे फॉलो करणु विसारींदा। वॾियूं महिरबानियूं।